बख्श दे मेरे सब गुनाहों को, आमीन। बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा। कदर कुरान दा क्या जान ए दुनियादार नबी ने, कदर कुरान दे जान वाले वन सुतले शहर मदीने। जिनकी नामुमकिन नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक़दाइमन अबदा। जंहिं भी दोस्त दरूद पढ़ियो आहे, दरूद खे मञण वारा सभु थोरा वेझा थी अचो। मिली जुली वियो, मुनकिर पोइते वेठो रहे, चुरे ई न। मञण वारा सभु करीब थी अचो, वेझा थी वियो। क़ुरान शरीफ़ सम्झण आया आहियो, पंहिंजो वक़्तु सजायो कयो, सभु करीब थी वियो, मिली जुली वियो। अल्लाह जी रहमत क़ुरान शरीफ़ जे करीब करीब वसंदी आहे। इन करे जेके करीब वेंदा इंशाअल्लाह रहमत सां रंगजी वेंदा। दोस्तों, मां अवां जे साम्हूं सूरतुन नाज़िआत मां 2 आयतन जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो। अज जी हिन कचहरी में इन 2 आयतन जे मुतल्लिक़ कुछ गाल अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि, पर तवज्जे सां वेंदव ऐं हा नाह जी वर्दी भी ॾींदा हलंदव त कम इंशाअल्लाह भलो थी पवंदो। बाक़ी छड़ो मां ॻाल्हायां, तव्हां कन छबा कयूं वेठा हुजो, पेड़ में कुझु न पवंदो। असां वारी तकरीर का ईअं कोन्हे जो हिकिड़ी पटी यादि करे छॾियूं। मौलवी हिकिड़ी पटी यादि कयूं बीठा, उहा यादि काथे तो दॿी वेंदा, यादि कनि, को सम्झे न सम्झे, हे पंहिंजी ॻाल्हि पूरी करे। हे कुझु तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि रखण जो मसइलो आहे। वॾेरो पियो हो ओताक में, वॾेरो पियो हो ओताक में, राति जो त अलाए किथे गुज़ारींदा आहिनि इहे दोस्त सां। ॾींहं जो सुम्हण जी कोशिशि कयईं त झटि निंड कयां, पर हिकिड़ो नंढड़ो ॿार बालड़ो खणी उन जी दरियुनि खे बि हणे पियो, शोर बि करे पियो, रड़ियूं बि करे पियो। अब तवज्जो आहे? वॾेरे जी निंड पई फिटे, 2-3 दफ़ा उथी दड़का ॾिनई, छोकिरो भॼी वञे, वरी मोटी अचे, नंढड़े खे ख़बर ई कोन। वरी बाल सां उहो दरीअ खे खड़काए वेठो, कॾहिं हणे बाल उन दरवाज़े खे, कॾहिं दरियुनि खे, खड़खड़ पई थिए। वॾेरे जो ब्लड प्रेशर हाई थींदो। अॼुकल्ह दौर थवे ब्लड प्रेशर जो, इहा ख़बर अथव? सब जो 2 सवन खां चढ़ियो पियो आहे। हमारा अचे पियो ब्लड प्रेशर में, हमारा 4 ज़ालनि खे न 5 खे तलाक ॾेई वियो। कंहिं पुछियोसि 5 ज़ालां थींदियूं न आहिनि त तलाक कीअं 5 ज़ालनि खे थींदियूं? अब ज़ालां घणी जाए 4, वो 5 खे कीअं तलाक अचे? तव्हां ॿुधो त सही न ॻाल्हि। हिकिड़े ते कावड़ा आयसि, उनखे चई तोखे 3 तलाकूं, ॿी सम्झाइण आयसि, उनखे बि चई 3 तलाक, वरी 3 आयसि
बिन्हीअ खे कढी छॾी चे तोखे बि 3 तलाक काड़ियो वेठो चौथी खे बि ईअं 3 तलाक ते हिकिड़ी वरी मुंडी कढी पाड़े वारी भित खां दीवार खां सम्झाइण लॻसि त चरिया चइनीअ खे तलाकूं ॾिनई चे तो जो मुड़ुस राज़ी थिए त तोखे बि 3 तलाक तो हो भी को नाराज पियो उन चयो मां भी राज़ी आहियां अॼु ब्लड प्रेशर जो ज़मानो आहे अब आप समझो था थोड़ी मजाक सुठी है असांजे अरबी ननकार समझो हरू जोश में भी ना अचो असांजे अरबी में पहाको अल मज़ाह फिल कलाम कल मिलह फित आम कलाम में थोड़ी मजाक जण गुफ्तगी में ई आहे जी मानी में थोड़ो लूण न हुजे तो फिकी मानी वणंदी ना है इन करे थोड़ी मजाक हुजे पर लप लूण जो विझी छॾियो त ॻाल्हायो नथा हाणे मौलवी लप लूण जी बि विझनि था ॻाल्हि सम्झो था और साॻी तालीम हालांकि कुरान इल्म जो किताब आहे हिन खे जाथों पढ़ो उतों इल्मी इल्म उतों मिठाणी मिठाण मिलंदी इन करे मां अॼु ॿियो मक़ाम पढ़ियो आहे तव्हांजे अॻियां ॿियो मक़ाम ख़ासि करे रमज़ान शरीफ़ जे करे बि इहे आयतूं पढ़ियूं अथऊं पर समझाने जे लाइ मांखे हिकिड़ी तमहीद ऐं लाइन ठाहिणी पवंदी आहे छो त मावारी तकरीर धोखे ते त आहे कोन हिकिड़ी तरतीब सां ईंदी ऐं दिमाग़ में वेंदी इंशाअल्लाह ॿुधो वॾेरे जो ब्लड प्रेशर हाई थी वियो छोकिरे जे खड़खड़ ते याद आहे कि छोरे की 2 दफ़ा रोकियईं न रुकियो त हिन यकदम खई टेलीफोन सूबेदार ॾे ऐं तव्हांखे ख़बर आहे सूबेदार साहिब रखायल बि इन्हनि जा हूंदा ग़रीब जी कोन ॿुधंदा वॾेरो फोन करे त जुती पेर में हथ न ईंदा अब आहे या न आहे दवा वारा खणी भला हूंदा इन्हनि सभिनी जी शिकायत न कयूं हर टोले में के चंगा बुरा हुंदा इन मौलविन में भी के चंगा के बुरा पीरन में भी के चंगा के बुरा वडेरन में भी के चंगा के बुरा ये पुलिस जे खाते में भी के चंगा जरूर हुंदा जो कमाले तो गाल समझो था हां सही है सूबेदार भजंदो आयो त शायद को वडो छोरो आ त वडेरे सा विड़े थो या को तंग थो करे बधी अचा 4 सिपाही खणी एकदम निकतो अचे त दिसे छोकरो त हेतरो हो यार वडेरे के बिलत पे साथ अरे चंद्रा छोरा तू घणा बजाए छली हले दी मास्तो के खट मिठड़ा वठी गया बार के केरी खबर हुन के खट मिठड़ा वणन पिया बिस्कुट अना सूबेदार भाकर पाए नंदड़े के खायो रस्ते ते खट मिठड़ा भी वठी ने बिस्कुट भी थाने ते अची हिकड़ी कुर्सी ते पान बैठो पी ते उन नंदड़े के वियाने टेबल ते पिस्टल रखे छोकरो पिस्टल सा खेडे भी पयो फला भी खाए पियो बिस्कुट भी खाए पियो ते मां के खबर पई छोरे दी त तोवारे छोरे के वडेरे बधाए छड्यो तिने त पियो फिटाए वडेरे अब मां जो साफ रुपियो भजंदी आई थाने ते अब नंदड़ो थवे जॾहिं सूबेदार साहब नंदड़ो चमा सा बधो कोने दिसे वेठो आ अन्ना खट मिठड़ा खीसे गुंड ना थसे वठी बिस्कुट एमा जे पिस्टल सा खेदे तो पिस्तौल सा पिस्टल पे आ उन सा दिसे खेदे तो वेठो जहाबा मां थी न के सुधारिया इतनी त न सुधर दो है घणा ते थाने ते हाने सा पोतो आ परे खा टमाटर जो ओलारे ते छोरो वठी बाबू गाड़ू नीरो थीयो नेठ पकड़ी से ब टमाटा हणी रोई दी घर में वठी आए से सुनी किसो पूरो थी किसो
हाणे बगालियो मां तव्हां खां पुछंदुसि उन जो जवाब ॾियो। हिकड़ी कमजोर औरत ॾाढी या सूबेदार जो पावर मथे? जोर सां ॻाल्हाए त मां सम्झां। सूबेदार जो पावर औरत खां मथे आहे, सही आहे। भला पिस्टल जो पावर मथे या माउ जी चमाट जो पावर मथे? जोर सां पिस्टल तो मौत ॾेई छॾींदो, चमाट सां मरंदो त कोन ॿार, सम्झो था न? त पिस्टल जी था, पर छा वजह आहे जो छोकिरो पिस्टल ऐं पुलिस खां न पियो डिॼे? माउ जी चमाट ॾिसी ऐं हमरा कारो नीरो थी वियो, भॼंदो वठो, लिकंदो वठो हो। इन जो वजह छा हो? उहो वजह इहो हो जो छोकरे के न पिस्टल जी ताकत जी खबर ही, न सूबेदार जे पावर जी खबर ही। गाल समझो था न? माउ जी चमाट जी खबर हस, माउ जी खबर हस। जैके मानू सुञाणंदो आहे उन खां डिॼंदो आहे, जैके न सुञाणंदो आहे उन खां जोर सां। पुलिस ॾिसे चोर खे त चोर डिॼंदो, पुलिस वारे खे नेब हेॾो एंटी करप्शन वारो ॾिसे त पुलिस वारो ॾकंदो, वरी एंटी करप्शन वारे खे नेब वारो ॾिसे त ॾकंदो। माण्हुनि खां असां ॾकियूं था पर अल्लाह खां नथा डिॼूं। अब छो नथा डिॼूं? ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। मसलो उहो ई थवे जीअं छोकिरो माउ ऐं माउ जी चमाट खां वाक़िफ़ हो, इन करे उन खां डिॼे पियो। ईअं असां पुलिस एंटी करप्शन ऐं नेब जी ताक़त खां वाक़िफ़ हूं, पर रब ऐं उन जे अज़ाब खां वाक़िफ़ इहा वाक़िफ़ियत रखजे न रखजे? इहा वाक़िफ़ियत काथों मिलंदी? कहीं किताब मां बैला जी, कहीं किताब मां ज़ूला जी, कहीं किताब मां मैथ, कहीं किताब मां सिंधीअ जो इल्म मिलंदो आहे, पर हिन किताब मां ख़ालिक जी सुञाण मिलंदी। हे किताब ॿुधाए थो त रब पावरफुल थी। इंयशा युज़हिबकुम व याति बिख़ल्क़िन जदीद। रब तो फरमाए जेकॾहिं चाहियां सारी दुनिया के मिनट में मिटाए वरी नई ख़ल्क़ जदीद ठाहे वठां। बेशक वोट देरी कोन्हे। तव्हांखे ख़बर हूंदी अमेरिका बम हयो हो जापान जे मथां नागासाकी में। नागासाकी इलाइक़ो आहे जापान, पर हेतिरे ताईं एटम बम जो असर सिंध ते कोन आयो। जापान जे उन टुकड़े ते एटम बम जो असर थियो। एटम बम जो असर त एतिरो आहे कुझु इलाइक़े ते, पर अल्लाह जो अज़ाब नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में आयो। 82 मर्द ऐं औरतूं बचा। नूह नबी 3 पुट बचा, जेके बेड़े में पखी परंदा जानवर जोड़ो जोड़ो हो उहे बचा। सॼी दुनिया पाणीअ जे हेठां अची वई, जबलनि ताईं पाणी चढ़ी वियो। रब ॾेखारियो मुंहिंजो अज़ाब अचे त सॼी दुनिया ते छाइजी वञे। एटम बम ॾाढो न आहे, अल्लाह जोर सां ॾाढो। पुलिस ॾाढी न आहे, दुनिया जो वॾेरो ख़ान ॾाढो न आहे। रब क़ुरान शरीफ़ में ॾेखारियो इहो फिरौन ॿार बि इन करे पियो कुहाए त हिकिड़ो ॿार मथां मुंहिंजो तख़्त अची विञाए। रब फरमायो मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे अन अर्ज़ी, अरे अम्मा तूं इनखे खीर पीआर जीअं तुंहिंजी खून सिंगी वठे, ॿियनि जी खीर इन ते हराम कंदासीं। अन अर्ज़ी फ़इज़ा ख़िफ़्ति अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम।
जॾहिं तोखे ख़ौफ़ थिए त तायूं अची ॿार ज़िबह कंदियूं त तूं संदूक ऐं पेटीअ में विझी दरियाह में उछला। न संदूक मारींदुसि न दरियाह मारींदुसि न इन दुश्मन जो इहो को वार मारींदुसि। फरमाऊं इन दुश्मन जे घरां फेराए तुंहिंजी झोलीअ में बि आणींदुसि, पैसा बि इन्हीअ खां तोखे वठी ॾींदुसि। नाराज़ थे ॿुधो पंहिंजे रब जी सुञाणदारी क़ुरान सम्झो। नाराज़ थे उग़रिक़ू व उदख़िलू नारा। नाराज़ थियो फ़िरौन जे मथां लश्कर आला सूधे घोड़नि हथियारनि सूधे पाणीअ में ॿोड़े बाहि में पहुचाएंसि। छा में ॿोड़ेसि? और बाहि में कुरान में लिखियो अन्नारु युरज़ून अलैहा गुदुवन व अशिया। फरमाऊं नाराज़ थिया त पाणीअ में बाहि ॾियां, पर राज़ी थिया त इब्राहिम खे बाहि में बाग़ बणाए ॾियां। तो वो पावरफुल ओ वठे त हिकड़े सेकंड में गाल बदलजी वञे। अब थोड़ी बीमारी पेट में वकड़ पैदी हो हमरा जे आंदे में वकड़ अची न साह तो खणी सके न घुमी थो सके। ओ मुंहिंजा दोस्तों रब जो जलाल ऐं कुदरत ज़हन में रखो। या शय हूंदी त मुंहिंजो रब हर शय ॾिसी रहियो आहे। अल्लाह हिन वक़्त बि तव्हांखे ॾिसे थो, उन्हनि खे बि ॾिसे थो होटल ते वेठल, तव्हांखे बि ॾिसे थो त केरु मुंहिंजे क़ुरान जे अॻियां मुंहिंजी तारीफ़ पिया ॿुधनि। हिन वक़्त बि ॾिसे छो अल्लाह जी ताक़त एॾी वॾी आहे जो फरमाऊं ला तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला हुवा यअलमुहा। वण जो पन हेठ नाहे किरंदो मगर अल्लाह चङी तरह ॼाणंदो आहे त अॼु हेतिरा पननि खे आर्डर आहे किरण जो, किरंदा उन खां मथे न किरंदा। मामूली शइ बि उन खां लिखियल छुपियल न आहे। इहो दिमाग़ में अची वञे त दुनिया में बुराई मिटी वञे। नबी साईं इहा ॻाल्हि सहाबा जे दिमाग़ में विधी, सहाबा खे पाक बनायो। सहाबी इन लिहाज़ खां पाक थिया जो क़ुरान में लिखियल आहे युज़क्कीहिम, ऐं नबी इन्हनि खे पाक भी बना वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। उन्हनि खे हिन किताब जो इल्म भी सिखार ताजो रब जा सुञाणू बणिजी वञनि, लिक में भी रब जी बेफरमानी न कनि। इन क़ुरान में लिखियो पियो आहे हिकिड़ो किस्सो। अब कुरान जो किस्सो सचो या सचो? जोर सां ओ दोस्तों समझो। यूसुफ अलैहिस्सलाम औरत जवाना हसीना वडे मानव जी ज़ाला, वडे मानव ॾे कशिश थींदी आहे, वडे मानव जी औरत ॾे भी कशिश थींदी आहे। खुशबू लगायला हुजूर जन फरमायो औरत के आर्डर ॾिनई, औरतन के हुजूर फरमायो मस्जिद में भी अचो त शासु तफल हुजो, मेरी कचोलियूं थी ॿाहिरि निकिरंदियूं कयो। जेका औरत खुशबू लगाए पाउडर खुशबूदार लगाए बाजार में आई हुजूर फरमायो फहुव ज़ानिन फहिय ज़ानिन फहिय ज़ानिन। फरमाओ इहा सिना कारणा, इहा सिना कारण आहे, इहा माण्हुनि खे जेके थी बुराई न। अब ॻाल्हि समझो। औरत कमरा बंद थी करे कुरान में लिखियल आहे खलकतिल अबवाब। रब तो फरमाए बाप ना, बाप माना
एकड़ो दरवाजो अदवाब माना जमो माना कई दरवाजा हा जेका माई बंद थी कंदी अचे अंदर कमरे में बुत पयोस उन बुत के मथा पोती रखे नंगी थी चवन लगी हाई तलक यूसुफ जवान आहे चो नबी जी ताकत आम जवानन खां भी मथे बेशक बेशक तव्हांखे ख़बर आहे नबीअनि जी ताकत थी ॿुधायां त वरी कम हिते पूरो थी वेंदो नबीअनि में केॾी ताकत आहे ॿुधो थोरो ॿुधो मूसा अलैहिस्सलाम ला क़ुरान में लिखियल आहे फवक़ज़ मूसा फक़ज़ा अलैहि मूसा थोरो ठौसड़ो जो लॻायो हमरा के त वॾे में वॾो शेर माण्हू फाको करे किरी पियो मरी वियो छा में लिखियल आहे क़ुरान में लिखियल आहे त नबीअ में एॾो पावर आहे वॾे में वॾो गागर लोह जो दाऊद अलैहिस्सलाम जे हथ में अचे अलन्ना लहुल हदीद क़ुरान में चई त असां उन जे हथ में एॾो पावर रखियो जो लोह केॾो बि ॾाढो हुजे पर दाऊद उनखे जाॾे पणे निवड़ाए छॾे एॾो पावरफुल हो सुलेमान जो पावर एॾो हो कन जे आवाज़ ॿुधण जो केवल जो आवाज़ ॿुधई उदखुलू मसाकिनकुम क़ुरान में लिखियल आहे आवाज़ तव्हां कॾहिं केवल जो आवाज़ ॿुधो आहे अञा ॿुधायां सुलेमान अलैहिस्सलाम खे 99 घरवारियूं तूं हिक ते ॿिन ते पूरो थी वई बा तो हाणे जान छॾायो अजे हे भी मुसीबतूं त आहिनि न पर नबी 99 घरवारियूं बुखारी जी हदीस में लिखियो पियो आहे एक किसो कहानी ना है 99 100 और आखिर में 100 भी पूरो के पहुंचे त सभनी सां अज रात मुलाकात कंदुस ऐं पुट थींदा उहे सब मुजाहिद बणाईंदुस नबी जी तमन्ना हुई एकड़ी रात में 100 घर वारन सां मिले देखारियो से को माण्हू पावर बुधायो अन्या थोड़ी पावर जी गाल तो बुधा अन्या मथे बुधाया नबी जो पावर केडो आ असा जे नबी के भी इजाजत थी तुरजी मंतशा ए नबी जेतिरो चाहे घर वाले तू पण जे तोरी ताकत असा ते का रखिया वो असा के खबर आ ए त नबी जो कमाल हो तभी चलो यार उन घर वाले थे नत नबियन जो पावर बुधाया हदीस में जे कोई दो एकड़े जन्नती जो पावर एकड़े जन्नती जी ताकत 100 दुनिया के मर्दन जेतरी हुंदी आ 100 दुनिया जा मर्द एकड़ो जन्नती ए 100 जन्नती एकड़ो नबी सुभान अल्लाह आने बुधारो त हे केतरो पावरफुल आ अजय नौजवान यूसुफ नबी आ हुस्न जमाल जो पुतलो आ ए मुसाफिर जो हया घटजी वेंदो आहे समझो था ए वडेरी जेके तव्हांजे असांजे तर जूं वडेरियूं हिते शॉपिंग न कंदियूं ये कराची में कंदियूं भली सैयदियानियूं हुजनि उते पोती लाठियूं घुमंदियूं वथियूं छो त हिते असांजा राहत जा असांजे ॻोठ जा माण्हू त कोन आहिनि हिते जीअं वणे असांखे गाल समझो था न कॾहिं कॾहिं मुला मौलवी भी जेके मसनूई मुला हूंदा आहिनि उहे भी कराची में वञी फिल्मां ॾिसंदा वो कंहिं चुनड़े चंद्रा हे ॾाड़ीअ में कुट हयूं इहो वेठो आहे तूं ज्यादा हाणे हिते जमायती त कोन था ॾिसनि कुझु मिड़े दिलि पिछोड़ी कयूं था माना मालूम छो त मुसाफिर कुझु हया खां निकिरी ईंदो आहे ॿाहिरि यूसुफ मुसाफिर भी आए कोई हिते सुञाणो भी न थस त केड़े खानदान जो यूसुफ अलैहिस्सलाम जवान है ताकतवर भी आए कमरा बंद किया हिन माई नंगी थी दावत थी दे
पर यूसुफ तो चवे त मां उन पंहिंजे रब खे थो ॾिसां, मां तोॾे अख खोले बि न तकींदुसि। सुभान अल्लाह। त माई थी चवे मां त पंहिंजे ख़ुदा जे मथां पोती ॾेई छॾी आहे, हिते ॿियो पोतो वारो ख़ुदा त आहे ई कोन। जे जरी तो जो ख़ुदा त छड़ो इते पोतीअ जे अंदरां नथो ॾिसी सघे, मुंहिंजो ख़ुदा त सतन ज़मीननि जे हेठां लसे पत्थर ते, कारे पत्थर ते कारी केवल बि घुमे, उन जे कदमनि जो आवाज़ बि ॿुधे, उन खे ॾिसे बि सही, रिज़्क़ बि पहुचाए। सुभान अल्लाह। यालमु ग़ैब समावाति वल अर्श। अल्लाह जे अॻियां कहिड़ी शइ छुपियल आहे? अब का लिकल छुपल आहे? वो मूंखे ॾिसे थो। माईअ खे थो चवे माज़अल्लाह इन रब्बी अहसन मसवाय। इहो रब जो ख़ौफ त मुंहिंजो रब ॾिसी रहियो आहे ऐं उहो पावरफुल आहे, मोहलत ॾींदो आहे। इहा ॻाल्हि सम्झो हिते। अल्लाह बुरे माण्हू खे जल्दी नथो पकड़े, इन जी माना इहा न आहे त इहो छुटी वियो भलो कमु कयईं, ईअं न आहे। मोहलत ॾींदो आहे, माण्हू खे चवंदा मन तौबा करे मोटी पवे छॾे ॾियांसि, पर जेकॾहिं तौबा न कयईं, बुराईअ खां न रुकियो त जहन्नम जी अहिड़ी बाहि ठाहे रखी अथसि, हिते बि लॻंदसि त उते बि। वॾेरनि खे हिते काथे सुकून आहे? अब हिते को सुकून आहे? दिल्ली सुकून तव्हां ग़रीबनि खे आहे, मज़े सां सुता पिया हो, बंगलनि एसियुनि में बि निंड न ईंदी आहे, या शराब जो ढुक पीअनि या ॿ चार गोरियूं फकनि तॾहिं सुम्हनि, न त चवंदा नेब थी अचे, फिलाण थो अचे, तीर थी अचे, इस्पताल में मां रहां थो, अब मां घर में अची नथो सघां। इहे छा चकर नवाज़ शरीफ़ होॾे बीठो आहे, इहे सभु पंहिंजा करतूत हिन जेके गॾिजी था अचनि, इहे जहन्नम बि ठाहे। अब होश में आयो अलाए न आयो? तंहिंजे करे दोस्तो ॻाल्हि सम्झो, यूसुफ अलैहिस्सलाम चयो त भॼां, पर ख़बर आहे त दरवाज़नि खे ताला लॻल आहिनि, काॾे वेंदुसि? पर क़ुरान में हिकिड़ी ॻाल्हि लिखियल आहे, वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना। रब से तो फरमाए जेको असांजी ॻाल्हि खे मथे खणी निकिरंदो, मां बंदि दरवाज़ा बि खोले रस्ता ठाहे ॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था? बेशक हज़रत मूसा जी जमात समुंड ते अची बीह रहे, चवण लॻा इन्ना लमुदरकून, असां पकड़जी वियासीं। मूसा अलैहिस्सलाम चयो कल्ला इन्नमा हिय रब्बी सयहदीन। हरगिज़ न, मूसा मुंहिंजो रब गॾु आहे, न समुंड जे विचों ई रस्ता कढी ॾींदो। तव्हांखे बंदि थो नज़रे, मूंखे खुलियल थो नज़रे। ॻाल्हि सम्झो था? अब हिते बि उहो ई मामलो। हज़रत यूसुफ जो भॻो त ताला कड़ कड़ करे पाण किरंदा पिया वञनि, हज़रत यूसुफ जी ॿार। सुभान अल्लाह। अल्लाह मदद कंदो आहे, पर तव्हां बुराईअ खां बचण जी कोशिश त कयो। बेशक। अब भॼण जी कोशिश त कयो बुराईअ खां, तव्हां वरी भॼो ई बुराईअ ॾे था। काथे थी टिकरी हले त हलो, काथे जुआ थिए थी त हलो, आज कहिड़े होटल ते मज़ो आहे, यारो ते हली फिल्म ॾिसो। तूं ॻोल्हींदो तव्हां बुराईअ खे, हे बुराईअ खां भॼनि था। वजह इहो आहे जो हे ॾिसनि था त मुंहिंजो रब मूंखे ॿुधो ॿुधो ॿुधो। असांजे हिन उम्मत में भी यूसुफ जहिड़ा अल्लाह से एॾा करीब माण्हू पैदा कया जेके यूसुफ जी सुन्नत अदा पिया कनि। बुज़ुर्गनि जो किस्सो लिखियल आहे, मुश्की नाले सां हिकिड़ो बुज़ुर्ग मशहूर हो, उन जे जिस्म मथां मुश्क जी बू ईंदी हुई। सिंधी वारो मुश्की न, सिंधी माण्हू मुश्की सां खे चवंदा हो जेको रंग जो कारो हुजे उनखे न मुश्क चइबा, उन अदर खे वो ख़ासि हिकिड़ी ख़ुशबू आहे, उन जो सरड़ो हिते आणियो ते सॼो महलो सॼो इलाइक़ो ख़ुशबू थी वञे। सुभान अल्लाह। मां उहो चुकायो सऊदी अरब में, चऊं त 100 रियाल खां मथे मिलंदो।
क्वालिटी उन्होंने जो 100 रियाल खा मथे उन बुजुर्ग के जिस्म में खुशबू ईंदी कहीं पुछोस बुजुर्ग या खुशबू असा के भी बुधा त असा भी वठाऊं वडन मानन पुछोस जे अचो त बुधाया जाथो मिलंदी आ या गुनाह छडन दी करे रब खुशबू ॾींदो आ सुभान अल्लाह जो त इहो की जे मां मुंहिंजो पी कपड़े जो वापारी हो सही किसो लिखला अल्लामा साहबी आंदो मुझो पी कपड़े जो व्यापारी हो वो एकड़ी वडेरी नौकरियानी मोकली त ताकिया असांजे घर दे खणी अचो मां पसंद करे हिको ताकियो वठंदस तवा नौकरियानी वो ताकिया बदा माके अबे चयो त तू भी पुट गड वनेस मां जवान हुसे मां भी न वडेरी दे घर दे विस वडेरी के पर्दो तो कोनो अंदर मुखे घुराए मुखे ॾिठई त वडेरी परेशान थी मुखे जे अंदर मां अंदर जाना थोरो कमरे में होॾे वेहली मुझे ही छा मतलब आहे मुझे दिमाग में आयो त हिन जो मकसद बुराई आहे चयूं त हिते रड़ियूं कंदुसि त हे मां त ग़रीब हिकिड़े दुकानदार जो बचो आहियां हे त मूंखे थोरी बि रड़ कयमि या न नूं कयमि हे मूंखे ॿधाए छॾींदी मोचड़ा त वॾेरे खां माराइण अल्लाह मदद कर प्रभु तू दिसे तो मां बुराई का बचण चाहिए यकदम मुझे दिमाग में आई हिकड़ो आइडियो अची वो हिकड़ो ख्याल अची मां जो मुखे पेशाब लॻो आयो त माई जो वञ वञे पेशाब खानो थी एथी लेटरिन इन में वञ जल्दी निकरी आ मां पेशाब करण जे बहाने अंदर घिरियो उते त पाखानो पयो अगे फ्लैश सिस्टम त ना पाखाना पया हुंदा पाखानो पयो वो मां खणी सजो जिस्म के मथे के मुंह के ऐं पार माई जो ॾिठो त जे उफ उखरुजू हादा मजनून ने त को चरियो का आया हो घणन के कढो बार मां के कढो नौकरियां की सागा ताकिया मथे ते खणी वनी ते दुकान ते अबे पुछो अबाए छा थियो आ मां जो तिरकी पयो आ बाबे के न ॿुधाए तिरकी पयो आ वो घर पे वनी करे कपड़ा अपना लाहे साफ सुथरो थी अशा जी नमाज पढ़ी सुमी पयो तो हुजूर मोहम्मद मुस्तफा दी निंद में ज़ियारत मुके सोने जन फरमायो मुके अज ॾाढी खुशी थी आ मां तो सा मिलण आयो मुके खुशी थी आ जो तू मुझी उम्मत में यूसुफ जो किरदार अदा कयो अच त तोखे मां खुशबू लगाया तू गुनाह का बचन जे लाए बदबू लगाई मां खुशबू तो लगाया जे हुजूर मुझे जिस्म पे हाथ घुमाए विया मां जो उथम त पूरो कमरो सजो घर खुशबू सा माके पयो मां समझम त अल्लाह ताला जी फरमान ते मानू पाबंदी सा रहे त हिते भी खुशबू त कब्र में भी या गाल अल्लाह ताला हिन कुरान शरीफ जी आयत में फरमाई अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा रब फरमाओ जे मुखां ॾिनो मुझे अॻियां बीहण खां ॾिनो त रब जे अॻियां हाज़िरी लॻंदी मूंखां पुछंदो त तूं हीअं छो कयो मां जवाब उते ॾेई न सघंदुसि इन करे हिते ई बचियो ऐं पंहिंजे नफ़्स जी ख्वाहिश खे रोके विधई त मां लिखी थो छॾियां क़ुरान में सर्टिफिकेट इन्नल जन्नत हियल मावा जन्नत इन्हीअ जो जरूर मां जाइ टिकाणो बणाईंदुसि इतां मालूम थियो ताकत के बावजूद तू बुराई करे त करे थो सघे पर नथो करे नफ्स के रोके थो त तो जो दर्जो अल्लाह वट नबियन सा वेठो थो थे गाल समझो थोड़ी तवज्जो से हारून रशीद तवा न बुधो जेके तारीख पढ़ंदा आहिनि उनखे ख़बर हूंदी अब्बासी वॾो खलीफ़ो वॾो बादशाह हारून रशीद वॾो बादशाह और इन केच मकरान इराक ईरान यमन सऊदी अरब मक्को मदीनो सारो हिजाज
ऐसे के जा मिस्र ए ट्यूनस वडा इलाका उन जे शेर नगी हा वडो बादशाह हारो हुसी अता के चवंदा आहिनि जोड़ो घुरंदो न जोड़ बादली बादल को निकरंदो उन बादल के चवंदो वो हारून रशीद जाचे बणई वनी बस तो जो ढल मां वट ईंदी माना एडी वडी बादशाही है उन जी साल ही वडी नेकोकार उन जो नालो बीबी जुबैदा बीबी जुबैदा रात अधरात जो एकड़े दी जाल मुर्स पाण में झूठ पुछया मुर्स चवे त मां जन्नती हां अने के दा कम खोड़ क्या जाल जो तो वडो सालिम तू जहन्नमी अब हुन जे हो मुर्स चवे मां जन्नती हां ए चवे त तू जहन्नमी हां और जाल चवे तू जहन्नम जाल हुई त मामूली हस्ती त न हुई वो भी तमाम बड़ी मानो दी थी इंतहाई हसीनो जमीली पर वडी साले औरत कई मदरसा हलाईंदी कई मदरसा मुल्क में उन जे खर्च पांजे साथी ते हलंदा माना एडी वडी फकीरानी माई उन जो तू जहन्नमी बादशाह जो फैसलो चीफ जस्टिस काजिल गुज़ात अबू यूसुफ का कराइंदा इमाम अबू यूसुफ रहमहुल्लाह उन दौर में जस्टिस हो उन दे अधरात जो न्यापो वयो हो डिजी वियो वीचारो यार बादशाह के अधरात जो केड़ो कम पयो सिरी लाहिंदो छा फौज मोकली दस बाबा चे सदे तो असा के खबर ना है फौजी चवन असा के खबर ना है तवा के पांजे घर दे सदे हजरत जो तमा दिदे तो पहुंच सकदा जाल मुर्सने में ओ पर्दे में बैठियो जे माखे जे इमाम साहब सही बुदा ए जहन्नमी थी ए जुल्म कंदो आ मानन सा ए ज्यादती कंदो आ मानन सा पांजा मतलब पूरा कंदो आ हो चवे सेमा फिलाणो नेकी जो कम कयो फिलाणो नेकी जो कम कयो हे हरम ठारायो हे मस्जिदूं ठारायो हे मां कम कया हे कुल्लू ठारायो हे अवाम दी खिदमत ला रास्ता ठारा मां हे कम मां एडा वडा पारा नेकी जा कम क्या है समझे मां जन्नती हां हाने फैसलो तू कर मां जन्नती हां या जहन्नमी हां जे मां कुरान में सोचे सोचे पूछो मास दे खबर तो जी नफ्स कुछ घुरे पयो अल्लाह जे खौफ खां तो पांजे नफ्स के रोकियो पांजे अंदर जी गाल के रोकियो ये पी गाल एडी याद ना है हे पाड़े में एकड़ी झोपड़ी आ मां जे बंगले के अटकाई वठिया मां चाया तो ते झोपड़ी माखे मिले त मां पांजो बंगलो थोरो एकड़ो कया कुसादो न दे ते पागड़ो माखे हणण जो शौक आ त बंगले में पाग हणा पर इया कुराड़ी के मिनथू करे बिठाऊं त सोन सा तोरे पैसा जेके वठे इयो टुकड़ो माखे दे वो चे थी मां दे अबे डाडी दी मिलकियत मां न दीदस ओ साईं माखे पावर त आहे जो मां खसियास त खसे सिगास तो पर अल्लाह जो खौफ थिंदो मां या झोपड़ी खसी न मां एने वधायो थम बंगलो पर एने वधायो हजरत इमाम अबू यूसुफ फरमाया तो जन्नतियां कुरान तो चवे कुरान शरीफ ये आयत पढ़े ओ ये आयत का माता जे क्या पढ़िया इनमें ये लफ्ज है अम्मा मन खाफ मकाम रब्बी जेके खौफ जो अल्लाह जे अग्यां बीहण जो वनहन नफ्स अनिल हवा हवा की माना मां पाजी ख्वाहिश के रोकिया अल्लाह जे करे इंसान जी सुबह जी ख्वाहिश होंगी त मां निंड कया पर तू पांजी ख्वाहिश के रोके अल्लाह जे नमाज दा हली पए त यो तो जन्नती थी वे त जे ही कुरान ये तो चवे जदे मानो रब जे हुक्म के पूरे करण जे लाए डिजी करे बुराई खां रुकजे थो या नेकी दे वधे थो पयो पांजे नफ्स के पोते थो करे इन्हे जे लाए रब लिखी छडियो आ इन्नल जन्नत हियल मावा इन करे तू बादशाह जन्नती आए जेकने रब जे खौफ जे करे तू
झोपड़ी ना हिंड्रा थी त तू जन्नती बनदी वे। इहो ही मिसाल सागो रमजान शरीफ जो। रमजान में भी त ये हुंदा न यूसुफ वांगुर कमरो बंद पयो आ रोजो आ हमरा के पानी भी अंदर रखियला उन भी ॾाढी लगल अथस फ्रिज भी थधे पानी जी भरी पई आ शरबत भी पई आ बोतल जी दासे बोतल भी भरी पई आ फ्रिज सजी रोजेदार जे अॻियां मानी भी ताम भी पयो आ पर चए थो ॾिसे भी कोई कोन थो पर अल्लाह जो हुकुम पूरो करो। अब नथो वधे मानीअ दे पाणीअ दे त रब थो चवे मुंहिंजे हुकुम खे मथे रखे त इन्नल जन्नत हियल मावा जंहिं रमज़ान शरीफ जो इहो मामलो पूरो कयो मां इन जे लाइ जन्नत लिखी छॾी। केड़ा केड़ा रोज़ो रखंदो इंशाअल्लाह रमज़ान हेॾे ईंदो आहे या हुन लड़ी वेंदो आहे रोड सां साले पट ते आ साईं हमरा के चयो अचई तो रमज़ान से कानो ते न ओला ए जो निकतो तो न फकीर अचे तो उन जो नालो भी रमज़ान असां सिंधियुनि जा नाला रमज़ान शाबान रजब सूमर आचर अजे खमीस हो जुमो अंगारो न रखना हूं वरी पंजाबी रखना मंगलो माना सब ॾींहं पूरा करे छॾिया करे नालो महीना भी पूरा ओ रमज़ान अचे तो चे अरे केरा चे काडे चे गोठ तवा जे दे ते नालो छा थी चे रमज़ान न छडींदो छा लठ वरी बोली साना उन के ब लठियो है सुमी पिया बई जना गोठ दे चे रमज़ान जो कम लाहे आयो का इंशाअल्लाह मजे सामानी खायो होटल में मानो चे चंद्रा यो रमज़ान न हो रमज़ान पियो आ जब यो न हुयो त पियो गडो सुनंदड़ो बोली वांगुर उन जो ही कम लाए ए सब रमज़ान पूरा कयो अदा रमज़ान जी माना जन्नत खरीद कर पर बुधो 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 जेका अज मां गाल समझाण चाह तो रमज़ान नंढड़ो रोज़ो आ या तदरीब मश्का वडे रोज़े जी वो समय आयो वाला है ना मश्क कराए भी आ ना पुलिस के ट्रेनिंग कराए भी आ ना ट्रेंड कबो आ वो ट्रेंड थी वियो तो वो बाज ऑपरेट करे वेंदो त असल रमज़ान या ट्रेनिंग आ नंढड़े रोज़े जी ट्रेनिंग तवा के रब कराए वडे रोज़े में तवा के फिट बिहारण की कोशिश तो करे वो वडो रोज़ो तवा के खबर है छाए अचो त समझा नंढड़ो रोज़ो रमज़ान शरीफ जो किया आई जेको माथो तवा वडो रोज़ो वो छाए समझो रमज़ान जो रोज़ो त पाक फुटे का शुरू थिंदो सिज लथे ताई पूरो एतरो रोज़ो 15 कलाक 16 कलाक 12 कलाक 8 कलाक एतरो डी होंदो एतरो रोज़ो बियो वडो रोज़ो आहे जेके तकवा चबो आ तकवा जी माना है बची बची जे रोजा है तो बची बची गुजारी दो आते है न खाइंदुस रोजो भजी न पवे अल्लाह से भी दिया गाल कुरान में फरमाया त रोजे के मा तकवा दिला रखियो आ वो रोजो केडो बिरगवा बुधाया बालग थियण का वठी मर्द औरत जे बालग थियण का वठी वो तकवा जो रोजो हलंदो मौत ते खुलंदो ए रब साईं को सका हो रब्बुहुम शराबन तहूरा सुभान अल्लाह वो रोज़ो खोलाएंगे खुद रब वो रोज़ो वो तकवा जो रोज़ो आ वडो त बचण जी आदत विच पाण में नंढड़े रोज़े में सिख त बचणो आ कुछ शैन का रब मना करे उन्हें ना ही वधणो रोज़ो न भजी पवे त हिते भी तो कुछ मना थियल आहिनि न शइ शराब जुआ ब्याज आजे शिरक इन का बचनो ना है बचनो इनी सबनी शैन का छा रखणो रोज़ो जोर सा ये वडो रोज़ो तवा पूरो कंदो अल्लाह जो वायदो आहे त मां इनन जो रोज़ो पाण खोलांदो हदीस में जो आहे न वडे रोज़े वारन जी अर्श जे छांव जे हेठां अर्श जे हेठां छांव में कुर्सियूं लगाईंदा त
जै वडो रोजो पूरो कयो आ इनन के मादबतुन एकड़ो दस्तरखानो रखो इनन मोजे करे शराब न पीतो इन मोजे करे पराई औरत के न दिठो इन मोजे करे हराम न खादो इन मोजे करे जुआ न खेदी इन मोजे करे रब चवंदो इन मोजे करे रिश्वत न वती इनन के मोजे अर्श जी छांव में विहारियो त इनन जी मानी ए मानी खाई मजे सां उथी जन्नत पहुचन एडो मां हिसाब करे इनन के भी हेडे मोकले छड़िया सुभान अल्लाह अब होनो हिसाब हलंदो हे वेठा मानी खाईंदा वडो रोज़ो जंहिंमें तकवा जो रोज़ो तकवा जी माना ई आहे वका यकी विकायतन बचण बचो छा खां बचंदो टिन ॻाल्हियुनि खां शिरक खां बचो पहिरियों ॿियो वॾनि गुनाहनि खां टियों